प्रोग्राम में भली कार। अच्छा इमदाद, इहो सवाल जेको मूं वक़फ़े खां अॻु में रखियो त भई वक़्तु थोरो आहे, इन वक़्त जे दौरान इहो वोटर लिस्टूं त इयूं नयूं तकबंदियूं आदमशुमारी जो मामिलो अञा ताईं कंट्रावर्शियल आहे। उन जी फिगर्स खे केरु कोन थो मञे, ख़ासि तौर ते सिंध ऐं ॿियनि काफ़ी जायुनि ते उन जे बारे में जेको आहे सो ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं त इहा आदमशुमारी ठीकु न थी आहे, ट्रांसपेरेंट न थी आहे। त पोइ इहे समूरा मामला हल थी वेंदा हिन टाइम में? हिकु ॿ शयूं जेके आहिनि उहे इम्पोर्टेंट आहिनि हिन मामले में। हिकिड़ो त जेका मर्दमशुमारी आहे उहा मर्दमशुमारी ॿाहिरि अञा नोटिफाई न आहे थी CCI खां, ऐं मर्दमशुमारी जॾहिं CCI खां नोटिफाई थींदी त उन खां पोइ मामिलो थींदो नयुनि तकबंदियुनि ते, नई मर्दमशुमारी मुताबिक़ सीटुनि जी एडजस्टमेंट करणी हूंदी आहे। पर हिन वक़्त ताईं उहा शइ न आहे थी, ऐं मुंहिंजी इंफॉर्मेशन इहा आहे त उहा मुमकिन न आहे, छाकाणि त उनजो सबबु इहो आहे त CCI प्रैक्टिकली हिन वक़्तु गैर फ़ाल आहे। हिन सूबनि में हुकूमत चूंडियल कोन्हे। पंजाब ख़ैबर पख्तूनख्वा में CCI जी जेका फॉर्मेशन, जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, कुझु कानूनी एक्सपर्ट जी राय आहे, उहा त CCI जेका आहे उहा चूंडियल जेका नुमाइंदगी हूंदी आहे सूबनि जी उन ते ऐं वफ़ाक़ जी, उन सां उनजो हूंदो आहे सॼो जेका जोड़ जक आहे उनजी। सो हिकु त इहो आहे त उहो नई मर्दमशुमारी वारो मामिलो आईंदड़ जेके आम चूंडूं आहिनि उन्हनि ते अप्लाई नथो थिए। ॿी शइ त इलेक्शन कमीशन तव्हांखे यादि हूंदो त कुझु महीना अॻु इहो प्रेस रिलीज़ बाज़ाब्ता जारी कयो हुयो त आईंदा आम चूंडूं जेके आहिनि उहे पुराणी मर्दमशुमारी मुताबिक़ थींदियूं, प्रॉपर उन्हनि अनाउंस इहो करे छॾियो हुयो। ऐं हाणे बि इलेक्शन कमीशन जी पंहिंजी तयारी जेका आहे पुरानी तकबंदियुनि मुताबिक़, जेका 2017 जी चूंड आहे उन्हनि मुताबिक़ इलेक्शन कमीशन जी पंहिंजी तयारी 100% मुकमल आहे। उन्हनि खे बाक़ी ज़ाहिर जीअं ई चूंड शेड्यूल अनाउंस थींदो त उन लाइ उन्हनि खे बैलेट पेपर वग़ैरह छपाइणा पवंदा, ऐं बैलेट पेपर्स लाइ उन्हनि जेको कागज़ वग़ैरह थींदो आहे उनजी ख़रीदारी बि करे छॾी आहे। सो इलेक्शन कमीशन जी जेका तयारी आहे उहा उन्हनि मुकमल करे छॾी आहे। बाक़ी जेके पोलिंग स्कीम थींदी आहे, ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि उहे जेके आख़िरी ॾींहंनि में, आख़िरी 2 या 3 महीननि में करणी हूंदियूं आहिनि, उहे उन्हनि खे करणियूं आहिनि। इलेक्शन कमीशन में डायरेक्ट मुंहिंजी ॻाल्हि थींदी आहे कुझु सोर्सिस सां, उहे मुकमल तौर ते तयारु वेठा आहिनि चूंडूं कराइण लाइ। सो चूंडुनि में टेक्निकली जेको 2 महीना या 3 महीना जेको बि वक़्तु मिले थो, 60 ॾींहं या 90 ॾींहं, त उन में इलेक्शन कमीशन चूंडूं कराए वेंदी। बाक़ी जेकॾहिं हीउ मामिलो मर्दमशुमारी वारो इनखे केरु सुप्रीम कोर्ट में खणी वञे थो या न, त इहो इमदाद अॻु में ई सुप्रीम कोर्ट जो इहो फ़ैसिलो आयल आहे। ऐं तव्हांखे यादि हूंदो त हीउ जेको 2-3 महीना पहिरियां जेको बहस हलियो पिए चूंडूं पंजाब में कराइण जो या KP पंहिंजे वक़्त ते कराइण वारो, त उन में ख़ुदि PDM जी गवर्नमेंट जेका आहे उन्हनि जो इहो मौक़िफ़ हो त भई सुप्रीम कोर्ट जो हुकुम आहे त नई आदमशुमारी मुताबिक़ जेको आहे तकबंदियूं थियणु खपनि। त हाणे छा वरी उहो तब्दील थी वेंदो छा? न, उहो जेको मूंखे लॻे थो त उहो हुयो ज़ाहिर आहे पंहिंजो CCI जीअं मूं गुज़ारिश कई त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जेका आहे उनजी मंज़ूरी ज़रूरी आहे। उहा हिन वक़्तु मौजूदु कोन्हे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट, जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, जंहिंजे करे इलेक्शन कमीशन जा सोर्सिस इहो था चवनि त चूंडुनि लाइ मर्दमशुमारी वारो मामिलो जेको आहे हाणे पोइ ते रहिजी वियो आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पंहिंजी जॻह ते मौजूदु हूंदो, बिल्कुलु आहे इहा, उन्हनि पंहिंजो अदालत में हुकूमत बिल्कुलु मौक़ूफ़ बि रखियो हुयो। पर असल जेका शइ आहे उहा आहे इलेक्शन जेको मर्दमशुमारी जी मंज़ूरी वारो फोरम आहे CCI, उन खां सवाइ मंज़ूरी मुमकिन कोन्हे। सो हिकिड़ो नज़रिया ज़रूरत खणी छॾिजे, उन तहत पुराणी मर्दमशुमारी जे तहत इन्हनि खे वञिणो पवंदो। इलेक्शन कमीशन जेको आहे उहो हिन वक़्तु ताईं पुराणी मर्दमशुमारी मुताबिक़ चूंडूं कराइण लाइ जेको आहे उहो तयारु वेठो आहे। अच्छा, भला कहिड़ियूं तयारियूं पियूं थियनि निगरान हुकूमत जे लाइ, कंहिंखे अॻिते आणण जे लाइ या निगरान वज़ीर आज़म जे लाइ सोचियो पियो वञे? जेके नाला रिपोर्ट थियनि पिया या जेके ॻाल्हियूं थियनि पियूं, जेको अॻूणो स्टेट बैंक जो गवर्नर हो रज़ा बाकर साहब, उन जे बारे में चवनि था ॿिया कहिड़ा नाला आहिनि जेके ज़ेरे गौर आहिनि ऐं कंहिंजा वधीक इम्कान आहिनि त उनखे उन ते इतफ़ाक़ राय सां उनखे निगरान वज़ीर आज़म कयो वञे? हीउ जेको निगरान सेटअप वारो मामिलो आहे, इन में जेका मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे उन मुताबिक़ अञा ताईं मामिलो डिस्कशन जे संजीदा मरहले में नाहे वियो। सही, जेके फोरम प्रॉपर हूंदा आहिनि जिते डिस्कशन थिए उते नाहे वियो। ऐं उन में इहो आहे त जेके माण्हू थियणु चाहिनि था उहे पंहिंजा नाला पाण पिया ज़ाहिर कनि। इंटरव्यू में हिकिड़ो मज़ाक़ लॻो पियो फेसबुक ते, सिनेमा नौजवान आहिनि, फलाणो लिखियो, पाण लिखी छॾियो त निगरान वज़ीर आला मुंहिंजो नालो बि कंसीडरेशन में आहे। तो इन क़िस्म जी शयूं थियनि थियूं। मुंहिंजी इंफॉर्मेशन इहा आहे त अञा ताईं
इन जेको मामिलो आहे पंहिंजो निगरान सेटअप वारो उहो वञी पोइ आख़िरी महीने में संजीदा मरहले में दाख़िल थींदो। अञा विच में हिकु अधु महीनो पियो आहे, 1 महीनो पियो आहे। तो उन में जेको आहे 20 ॾींहं पिया आहिनि, तो अञा ताईं उन्हनि संजीदा उन में न आहे वियो मामिलो। अच्छा, पर मियां नवाज़ शरीफ़ साहिब जे अचण जे हवाले सां छा पिया ॿुधाए वञनि? अॼु त ॿुधायो पिए मरियम नवाज़ साहिबा त जल्द ई हो ईंदा ऐं अची चूंड मुहिम जेका आहे उहा हलाईंदा, इन तरह जी ॻाल्हि थिए पई। नवाज शरीफ साहब सुरेश साहब जी मूं पहिरीं बि गुज़ारिश कई त नवाज शरीफ साहब जेके आहिनि उहे चीफ जस्टिस मोहतरम उमर साहब बंदयाल साहब जी मौजूदगी में पाकिस्तान नथा अचनि। उन्हनि इहो मुंहिंजी ॻाल्हि थी हुई, बल्कि नवाज शरीफ साहब सां हिकिड़ो इंतिहाई वेझो गुआण आहे हुनजो ख़ासि मुशीर, उन्हनि सां कुझु ॾींहं अॻु उन्हनि मूंखे इहो चयो त पंहिंजो मियां साहब जेके आहिनि उहे ईंदा सेप्टेंबर जे हुन में विच धारे। सो मूं हुन खां पुछियो त हुन जो मतिलबु आहे त चीफ जस्टिस जी रिटायरमेंट जो इंतज़ारु आहे। हुनजो बिल्कुलु जेकॾहिं चीफ जस्टिस साहब जेके आहिनि उहे हुन खिलंदे चयो इमरान ख़ान साहब सां जेको थिए पियो हुनजो प्लान असां खां न वठे, उनजे करे इहो असां रिस्क न खणंदासीं त मियां साहब खे असां उन्हनि जी जेको आहे मौजूदगी में हिते हाणे हू रिटायर थींदो, उन खां पोइ मियां साहब पाकिस्तान ईंदा ऐं उन खां पोइ उन्हनि जो जेके अपीलूं आहिनि जेके सज़ाउनि वारियूं एवन लज़ीज़िया रेफरेंस वारियूं उहे अपीलूं जेके आहिनि उन्हनि लाइ उहे हाई कोर्ट हलाए वेंदा सिधा। बाक़ी जेको मामिलो हुयो तायात नाअहली वारो उहो त नए कानून सां हल थी वियो आहे। सो असुल रंडक आहे उहो सज़ाउनि जे ख़िलाफ़ हू उन्हनि चयो त असां अपीलुनि में हलाए वेंदासीं। अॻु में इहो हुयो त हिन कानून खां अॻु में इहो चयो पियो त मियां साहब खे जेको आहे अपील 60 ॾींहंनि में कानून ठहण खां पोइ जेको रिव्यू एक्ट हुयो उहो कानून इन फील्ड अचण खां पोइ 60 ॾींहंनि अंदरि जेको आहे पंहिंजी अपील दाख़िल करणी हुई। पर हाणे उन्हनि खे उनजी बि ज़रूरत कान्हे, छाकाणि त उहो कानून अची वियो आहे तायात नाअहली खे 5 सालनि में पंहिंजो 5 सालनि ते महदूद करण जो। तो उहो मामिलो हाणे नवाज शरीफ साहब लाइ न आहे रहियो। उनजे करे सेप्टेंबर में मियां साहब जेके आहिनि ईंदा ऐं उन खां पोइ महीनो ॾेढ हुन वटि हूंदो इलेक्शन कैंपेन जो। इन लाइ मुस्लिम लीग नून चाहे पई त जेकॾहिं इलेक्शन सभा बीची में पइजी वञनि त पोइ नवंबर में पवनि, उन खां अॻु में न। सही, वॾी महिरबानी इमदाद, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, हलूं था ब्रेक ते ऐं ब्रेक तां वापसि अची जेका मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे ऐं IMF जेको कर्ज़ु ॾियण जी मंज़ूरी ॾिनी आहे इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं, पर वठूं था फ़िलहाल मुख़्तसिर ब्रेक।